नाज़रीन, कराची का ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कंदालू। कराची के मीनार का मोहम्मदी मस्जिद वाले इलाके में गैस लीक थियण सबब धमाको थियो है, जैं सबब 5 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। घर अंदर धमाके सबब 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिनखे इस्पताल मुंतकिल कियो वियो आहे। ज़ख़्मियुनि में 40 वरे जो आरिफ, सुमेरा, 35 वरे जी अरीबा ऐं अयान ऐं ॿिया शामिल आहिनि। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह करियाऊं या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं। हिकु ॿीहर कराची का कराची के मीरा का मोहम्मदी मस्जिद वाले इलाके में गैस लीक थियण सबब धमाको थियो आहे, जंहिं सबब 5 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। घर अंदर धमाके सबब 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिनखे गणती जोगी हालत में इस्पताल मुंतकिल कियो वियो आहे। ज़ख़्मियुनि में 40 वरे जो आरिफ, सुमेरा, 35 वरे जी अरीबा ऐं अयान अली शामिल आहिनि।